नाज़रीन, सुलेमान वसाण सां असांजी कचहरी जारी आहे। हिकिड़ी नंढड़ी साहीअ खां पोइ वरी हाज़िर आहियूं। सुलेमान, तव्हां ॾाढियूं अहम ॻाल्हियूं ॿुधायूं। सिंध सलामत वेबसाइट जे हवाले सां जेको शुरूआती तव्हांजो कमु हुयो, हींअर छा पिया कयो? हिकु हाणे त इहा हिकिड़ी इस्टेब्लिश्ड ऐं मशहूरु वेबसाइट थी चुकी आहे। हाणे मसइलो इहो हूंदो आहे त हिकिड़ी इस्टेब्लिश जेका थी वञे शइ, मशहूरु थी वञे, उनखे मेंटेन कीअं कयो? मेंटेन न कंदव त उहा वरी ख़राब थी वेंदी। उन मेंटेनेंस में फ़िलहाल तव्हां हाल में छा पिया कयो? उन खां पोइ वरी असां ईंदासीं त मुस्तक़बिल में छा कंदव? तव्हांजो आम सुवाल आहे। तव्हां ॾिठो हूंदो, असां इंटरनेट यूज़ कंदड़ आहियूं शुरू खां वठी। असां वटि फोरम ठहंदा आहिनि, वेबसाइटूं ठहंदियूं आहिनि, ग्रुप्स ईंदा आहिनि। शुरू में ॾाढी तेज़ी हूंदी आहे, पोइ कुझु अरसे खां पोइ न उहो असांखे वेबसाइट मिलंदी आहे, न माण्हू मिलंदा आहिनि, माठा थी वेंदा आहिनि सभई, सभु कुझु थधो थी वेंदो आहे। त असां मतिलबु 2011 खां वठी लाॻीतो इनखे न सिर्फ़ु उनखे मेंटेन कयो आहे, पर नयूं नयूं शयूं बि उन में असां वाधारो कंदा विया आहियूं। त पहिरियां असांजो सिर्फ़ु इंटरनेट फोरम हूंदो, उन खां पोइ असां उन सां गॾु किताब घर लॉन्च कयो, वेबसाइट। उन खां पोइ असां लफ़्ज़ी कार जी वेबसाइट लॉन्च कई उन जी। ऐं लफ़्ज़ी कार बि असां आंदी सिंधी लुगत जे लाइ, पर उहा वरी शाइरनि लाइ वॾी फ़ाइदेमंद थी वई। बिल्कुलु आहे, छो त मतिलबु हम काफ़िया लफ़्ज़ उन में तव्हांखे को गज़ल लिखंदो त चवंदो शाम जहिड़ा लफ़्ज़ कहिड़ा आहिनि, जाम आम, इहे सभु शयूं। उहा असांजी वेबसाइट मशहूरु थी ॾाढी, त उनखे बि मेंटेन अञा ताईं हलायूं पिया। इन खां पोइ असांखे ख़्यालु आयो त छो न सिंधीअ जा जेके बि फ़ॉन्ट आहिनि, जेके दोस्तनि सुठा सुठा फ़ॉन्ट ठाहिया आहिनि, उहे कंहिं हिकु हंधि रखूं। छो त कंहिंखे ज़रूरत पए थी, को किताब ठाहिणु चाहे थो, या उहो फ़ॉन्ट इस्तेमालु करणु चाहे थो, या किथे को कंपोज़ में किताब मिले थो, त उहे फ़ॉन्ट किथां आणजनि? दिलकश फ़ॉन्ट। त उहे फ़ॉन्ट कुझु सिंध सलामत जी टीम जा ठहियल आहिनि, कुझु ॿियनि मुख़्तलिफ़ दोस्तनि जिन महिनत कई आहे, उन्हनि खे सलाम, छो उन्हनि सवें हज़ारे सिंधी फ़ॉन्ट ठाहे ऐं सिंधी क़ौम खे ॾिना आहिनि। उन्हनि लाइ असां अलॻि font.sindsalamat.com जो हिकिड़ी वेबसाइट आंदी आहे, जिते सभु फ़ॉन्ट अवेलेबल आहिनि, तव्हां डाउनलोड करे सघो था। ऐं उन में कुझु ॿारनि जे लाइ बि आहिनि, डॉटेड फ़ॉन्ट सिंधीअ में जेकॾहिं को मश्क करणु चाहे। कैलीग्राफिक फ़ॉन्ट रखिया आहिनि, उहे दोस्तनि कैलीग्राफर जेके आहिनि उन्हनि ठाहे ॾिना हुआ, उन्हनि जा असां डिज़ाइन कराए फ़ॉन्ट डेवलपर्स खां उहे फ़ॉन्ट ठाहिया आहिनि, उहे बि मौजूदु आहिनि। त इहो कमु कयोसीं। ऐं इन खां अलावा हिकिड़ो ॿियो अहम कमु आहे, छो त सवेर अॻिते इहा ॻाल्हि थींदी सिंधी जी डेटाबेस जी। त हिकिड़ो हुयो क़ुरान शरीफ़ जा सिंधी तर्जुमा। असां वटि पहिरियों तर्जुमो क़ुरान शरीफ़ जो सिंधीअ में थियो, त असां 17 तर्जुमा सिंधी मुख़्तलिफ़ जेके असांजा आहिनि आलिम सगोरा, मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र वारा, कुझु मशहूरु तर्जुमा, उहे सभु असां कंपोज़ करे ऐं रखिया आहिनि, जंहिंमें न सिर्फ़ु असां उहो तव्हां आयत वाइज़ ॾिसी सघो था, उन में सर्च फैसिलिटी रखी आहे। को बि लफ़्ज़ सिंधीअ में तव्हांखे सर्च करिणो आहे, रेफरेंस पर्पज़ लाइ, त मां को आर्टिकल लिखां थो, उन में ॾियां त क़ुरान शरीफ़ में कहिड़ी आयत में उहो रेफरेंस किथे आहे, तव्हां उहो सिंधीअ में लिखो, जीअं जुड़ बादल या व्याज, इहो लफ़्ज़ लिखो, उहो तव्हांखे सभु आयतुनि में ॿुधाईंदो, हिन हिन आयत में आहे, तर्जुमे सां गॾु उहो सभु तव्हांखे अची वेंदो। उन्हनि उहो बि असां लॉन्च कयो आहे। त इहे कम सभु असांजा हलनि पिया। मुस्तक़बिल जी छा प्लानिंग आहे इनखे? अञा मां इन में थोरो वाधारो कंदुसि। इहो त हिते सिर्फ़ु एंड कान थी, असां वेबसाइट सां गॾु इहे सभु शयूं इन्हनि जूं एंड्रॉइड एप्स आंदियूं आहिनि। ज़बरदस्त। किताब घर जी एंड्रॉइड एप आहे, तव्हांजे ऑफलाइन हूंदी, तव्हां वटि नेट आहे न आहे, हिकिड़ो दफ़ो डाउनलोड करण खां पोइ उहे सभु किताब तव्हांजा तव्हां सां गॾु आहिनि। तव्हां कंहिं सफ़र ते आहियो, बस में वञो था, गाॾी में वञो था, किथे वेही इंतज़ारु कयो था, तव्हां बोर था थियो, तव्हां वेहो ऐं किताब पढ़ो, नेट हुजे न हुजे का सोच। मां दिलचस्प तव्हांखे ॿुधायां त मां जॾहिं सखर पोस्टिंग हूंदी त मां हर 15 ॾींहं वापसि ईंदो हुउसि, वरी वेंदो हुउसि 2 ॾींहंनि खां पोइ। त हाणे ज़ाहिर आहे इहे 6-7 कलाक 8 कलाक मां वञा, पोइ मां ईंदे वेंदे हिकिड़ो किताबु ऑनलाइन पढ़ी वेंदो हुउसि। ऐं इन में इहा सहूलियत आहे त तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ सां फ़ॉन्ट केतिरो वॾो करे पढ़णु चाहियो था, छो त अॼुकल्ह किताब में फ़ॉन्ट ॾाढा सन्हा थी विया आहिनि, ऐं असां स्क्रीन यूज़र्स हाणे असांखे ॾुखियाई थी थिए। त तव्हां पंहिंजे मर्ज़ी सां कहिड़ो उनजो थीम रखो था पोयां, नाइट जो, डे वारो, ब्लू, वाइट, ग्रे,
ऐं केतिरी साइज़ में तव्हां फ़ोन पढ़ी सघो। मूंखे हाणे किताब मज़ो नथो ॾिए जेतिरो मूंखे मोबाइल स्क्रीन मज़ो थी ॾिए। या मतिलबु इहो त इहो सभु तव्हां करे सघो था। एंड्रॉइड वर्जन अवेलेबल आहिनि सभिनी जा। माना हाणे तव्हां को बि माण्हुनि लाइ बहानो छॾियो ई न आहे त किताब हाणे ॾुखियो आहे, हीअं आहे, हूअं आहे, तव्हां सभु मसइला हुननि जा हल करे बिल्कुलु कया आहिनि। सिर्फ़ु माण्हुनि खे पढ़णु, सिर्फ़ु इहो ॾिसो न, इहो फिक्शन जी ॻाल्हि न आहे। असां वटि तहक़ीक़ कंदड़ जेके दोस्त आहिनि, शागिर्दनि जो हिकिड़ो वॾो तइदाद जेके यूनिवर्सिटीअ में आहिनि, उहे असां सां राब्तो कंदा आहिनि, सर ही किताब पढ़ायो वञे थो, निसाब में शामिल आहे, त उहो असां किथां बि हथु करे वेबसाइट ते रखंदा आहियूं त जीअं शागिर्दनि खे या उन रिसर्च कंदड़नि खे सवलाई थिए त उहो किताब मौजूदु हुजे। असां इहे सभु सहूलियतूं बि ॾिनियूं आहिनि। ऐं किताब असां वटि PDF में मौजूदु आहिनि, किताब असां वटि टेक्स्ट में मौजूदु आहिनि। टेक्स्ट में मौजूदगी इन जे करे ज़रूरी आहे त जॾहिं सिंधी डेटाबेस जी ॻाल्हि कबी, ही दौरु आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो। असां सुवाल चऊं था त हीअं कयूं, चुटकी में हिन जो जवाबु मिली वञे। मां हाणे छो रैक खोलियां, अलमारियूं खोलियां, किताब ॻोल्हियां, लाइब्रेरी वञां, इहो वक़्तु कोन्हे माण्हुनि वटि। चैट GPT खां पुछूं था, मेटा खां पुछूं था, जिमनाई खां पुछूं था, उन्हनि वटि डेटा जेका इमेज या PDF में आहे, उतां को बि जवाबु न मिलंदो आहे। हुनखे डेटा कंपोज़ फॉर्मेट में खपे, जंहिंजो सभ खां वॾो सोर्स सिंध सलामत आहे। वेरी गुड। तव्हां अॼु बि जेकॾहिं वञी जिमनाई ते सर्च कंदव त उन खां पुछंदव त सोर्स कहिड़ो आहे हिन जो, जेका तूं ॻाल्हि थी करे जिमनाई, उन जो सोर्स कहिड़ो आहे। त सोर्स में सभ खां घणा जेके सोर्स लिंक्स सिंध सलामत जा ॾींदा, जंहिंमां घणा किताब घर जा हूंदा ऐं ॿियनि मुल्क। ईअं असांखे ज़रूरत जिन शयुनि जी आहे उन तरफ़ वञूं पिया। ॾुखियायूं आहिनि पर पोइ बि कमु कयूं पिया ऐं छा इहा शिकायत लेखकनि या किताब जेके लिखनि था माण्हू, उन्हनि कॾहिं तव्हां सां कई आहे त यार इहो सभु माण्हू मुफ़्त में पढ़नि था वेठा नेट ते, किताब त असांजो केरु वठंदो ई कोन्हे, इहे थियूं तव्हां? इहो शुरू में त असांजे केस पे थिया, असां वॾी मुश्किलुनि खे मुंहुं ॾिनो। हा, सच इहो आहे त कुझु दोस्तनि असां ते केस करणु चाहिया पिए त तव्हां असांजा किताब छापियो था। असांजे हिकिड़े दोस्त साईं जेम्स जे किताबनि ते लॻभॻि हाई कोर्ट में केस पियो करे असां ते। पोइ मां हुनखे चयो, साईं जेम्स जे किताब जो कहिड़ो कॉपीराइट आहे, कंहिं वटि कोन्हे को, तव्हां वटि आहे त लिखत में ॾेखारियो। या इहो त अञा माण्हुनि खे वधीक आसानी थो ॾिए त जेम्स द फिकर या कंहिं बि राइटर जो उहो त अञा वुसत थो ॾिए त इहो ॾिसो, इहो थोरी थ्योरी हाणे पुराणी थींदी थी वञे। हाणे लेखक ऐं पब्लिशर शयूं ॾियनि था, पाणी असांखे ॾियनि था, छो त हीअ जेके असां 3000 खां मथे किताब ऑनलाइन कया आहिनि, इहे सभु पब्लिशर्स ऐं लेखकनि या जिन छपाया आहिनि शाइरनि जे ज़रिए, उन्हनि जूं हिन में कोशिशूं आहिनि। असां त हुननि जी शइ खे हिते सिर्फ़ु पेश कयो आहे, माण्हुनि ताईं पहुचायो आहे। त पहिरियां ऐं हाणे में फ़र्क़ु आहे। हाणे बि मूं वटि लॻभॻि 400 किताब पेंडिंग में पिया आहिनि जेके अपलोड करणा आहिनि। वक़्त जूं ऐं कुझु मजबूरियूं आहिनि, रिसोर्सिस जे करे। तव्हां सां हिन वक़्तु तव्हां हुजणु त ईअं घुरिजे त इहो हिकिड़ो इनफ़रादी न पर वॾो इज्तिमाही कमु आहे, हिकिड़े इदारे जो कमु आहे जेको तव्हां कयो था पिया। ऐं ज़ाहिर आहे इदारनि खे हिकिड़ी टीम खपंदी आहे जेका कमु वंडे विरहाए पोइ सवलाईअ सां करे सघे। तव्हां इहो एॾो इदारनि जो कमु था वेठा कयो जेको करणु उसूलनि इदारनि खे खपे, जिन जी हिकिड़ी बजट हुजे, जंहिंमां उन्हनि जूं पघारूं थियनि। तव्हां त इहो सिंध जे इश्क में, अदब इश्क में कयो था पिया, पर हुजणु इहो घुरिजे त इहा हिकिड़ी टीम हुजे। तव्हां सां के आहिनि हिन वक़्तु बि हिते के सचल ॻोठ में के माण्हू जेके तव्हांजो कुझु हथ वंडराईंदा हुजनि? सचल ॻोठ में ॿिया कोन्हनि। असांजी टीम जो हिसो आहे डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ लगारी, उहो असां सां गॾु आहे। बाक़ी असांजा उहे ई दोस्त जीअं मां ॿुधायो, मां किथे वेठो आहे, को किथे वेठो आहे, असां उतां वेही हर को पंहिंजो कमु कंदो आहे। त ॾुखियो आहे कमु, छो त हिन लाइ तव्हां सही था चओ, जेकॾहिं हिकु प्रॉपर ऑफिस हुजे, हिकिड़ो सेटअप हुजे, ऐं इहो जेको लेबोरस कमु आहे, जेको डेटा तव्हांखे मिले ऐं अपलोड कजे, जेका वक़्तु थी वठे, उन लाइ जेकॾहिं 2 माण्हू बि हुजनि त इहो जेको असां कमु कयो आहे, इहो असां
स्क्रीन ते वधाए वेंदासीं। जीअं तव्हां असां- हाणे जी। चयो त 400 किताब पेंडिंग में पिया आहिनि, बिल्कुलु। त हिकिड़े माण्हूअ खे त ज़ाहिर टाइम लॻंदो न, हा, पर ॾिसो, हिते जेकॾहिं ॿ टे हसन माण्हू हुजनि त उहो हसन दस्त जो रिसालो इहो असांखे पब्लिशर या कंहिं कोन ॾिनो, इहो असां पंहिंजे असांजे कंपोज़िट दोस्त शाहनवाज़ ठालपुर बदीन जो उन कंपोज़ करे ॾिनो। उन ईअं ॿिया किताब नेठि गूंगे ॻाल्हायो अमर जलील जो उन करे ॾिनो। वाह। इहे कुझु मशहूरु किताब जिन जी फरमाइश थींदी आहे असांखे घणी, पोइ उहे असां कंपोज़ कराईंदा आहियूं, पंहिंजा ई दोस्त कंदा आहिनि। ऐं मूंखे यादि आहे हिकिड़ी असांजी भेण मूंखे कोर्ट में मिली, उहा का ॿाहिरां आयल हुई, मां पंहिंजे कम सां कोर्ट वियुसि, उतां जीअं ई लहां पियो त ॾाकड़नि में हुन मूंखे सॾे बीहारियो, मुंहिंजी हुन सां का वाक़फ़ियत कान हुई। त मूंखे चई सुलेमान वसाण तव्हां आहियो शायदि? मां चयो हा बिल्कुलु मां। त चई मां USA खां आई आहियां, असांजो को जाइदाद जो मैटर हुयो जंहिंजे करे कोर्ट में मां आयल हुअसि, तव्हांजा किताब असां पढ़ंदा आहियूं ऐं इहो ई सोर्स हूंदो आहे उते सभ खां घणो। पर उन हिकिड़ो चयो त तव्हां वटि अब्दुल गफ़ार तबस्सुम जा किताब कोन्हनि जेके असांखे पढ़णा आहिनि। पोइ वरी मां मोटी आयो हुउसि साईं तबस्सुम साहिब खां 2 किताब वठी, ऐं उहे न सिर्फ़ु मां असां पंहिंजे ख़र्च ते कंपोज़ कराए ऐं उहे ऑनलाइन कया। अच्छा, जीअं सवेर तव्हां ॻाल्हि कई त हाणे किताब जी रसाई घणी न आहे, पर हिननि एप्लीकेशन्स जी वधीक आहे, हर माण्हू वटि फ़ोन आहे, इहो करे सघे थो, पर किताब घरनि ते हिकु त किताब घर तमामु थोरा ऐं उन्हनि में बि सभु किताब मौजूदु न आहिनि। त इन ॻाल्हि खे ई मां अॻिते वधाईंदे जेकॾहिं तव्हांखे इहो चवां त हाणे इंटरनेट ते रीडिंग घटि ऐं व्यूइंग वधीक आहे, त इन ते तव्हां छा चवंदव? हिते हिकिड़ी साई वठूं था, साईअ खां पोइ तव्हां खां इन जो जवाबु वठंदासीं। नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साई।